केमिस्ट्री क्लास 10 बाब 5 सबक 7 तेजाबी मींहं जा असर एसिड रेन इफेक्ट्स आया केमिस्ट्री उस्ताद नजजुल्ला चन्ना आवागे सिंध ऑनलाइन स्कूल में भली का संजय जो लेक्चर जो मौजू है तेजाबी मींहं जा असर एसिड रेन इफेक्ट नॉर्मल रेन आम मींहं नॉर्मल रेन वाटर इज वीकली एसिडिक आम मींहं जेको थिए थो उहो हल्को तेजाबी थींदो आहे because it consists of dissolved carbon dioxide of the air छो त हिन में हवा में मौजूद कार्बन डाइऑक्साइड ॻरियल हूंदी आहे इट्स pH is about 5.6 to 6 नॉर्मल रेन जी जेका pH आहे उहा 5.6 खां 6 ताईं हूंदी आहे यानी स्लाइटली एसिडिक आहे तव्हांखे इहा ॻाल्हि सम्झणु घुरिजे त जेको नॉर्मल मींहुं आहे उहो एसिडिक छो आहे असुल में असांजी हवा में कार्बन डाइऑक्साइड जो मिक़दार थोरो मौजूदु हूंदो आहे हाणे इहो हवा में कार्बन डाइऑक्साइड जेका मौजूदु आहे उहा छा कंदी त जेको मींहुं आहे या जेको पाणी आहे उन सां गॾु जो रिएक्शन कंदी कार्बन डाइऑक्साइड त कार्बोनिक एसिड ठही पवंदो हवा में कार्बन डाइऑक्साइड थोरे मिक़दार में मौजूदु आहे इन जे करे थोरो मींहुं एसिडिक थींदो छो त पाणीअ सां कार्बन डाइऑक्साइड मिली त कार्बोनिक एसिड ठही पियो त हाणे नॉर्मल मींहुं जेको आहे उहो बि थोरो एसिडिक हूंदो आहे आम पाणीअ जी pH जेका आहे प्योर पाणी उनजी 7 pH आहे न्यूट्रल आहे जीअं 7 खां मथे हलंदासीं त असांखे शयूं असासी मिलंदियूं बेसिक मिलंदियूं जीअं 7 खां असां हेॾे पोइ ते हलंदासीं त शयूं एसिडिक थींदियूं वेंदियूं तेज़ाबी थींदियूं वेंदियूं हाणे क्लीन रेन जेको आहे आम मींहुं उनजी pH तव्हांखे तक़रीबन 5.6 या 6 ताईं मिलंदी छो त हिन में थोरो मिक़दार कार्बन डाइऑक्साइड जो ॻरियल हूंदो आहे रेन वाटर ऑन डिसॉल्विंग एयर पॉल्यूटेंट्स बिकम्स मोर एसिडिक पर इहो जेको क्लीन रेन आहे इहो तॾहिं घणो तेज़ाबी थींदो आहे जॾहिं पाणीअ में जॾहिं मींहं में वधीक पॉल्यूटेंट्स या एसिड्स डिसॉल्व थी वञनि इहे एसिड्स कॾहिं डिसॉल्व थींदा मिसाल जे तौर ते तव्हां ॾिसो त धुआं पैदा थियनि था पिया गाॾियुनि मां निकिरनि था फैक्ट्रियुनि मां निकिरनि था जबल सड़नि था उतां सल्फर डाइऑक्साइड कार्बन डाइऑक्साइड या नाइट्रोजन ऑक्साइड्स जेके आहिनि उहे पैदा थी असांजी हवा में शामिल थी विया हाणे जीअं जीअं धुआं घणा थिया आहिनि जीअं जीअं असांजो माहौल वधीक ख़राबु थियो आहे एटमॉस्फेयर वधीक ख़राबु थियो आहे गदलो थियो आहे त हिते कार्बन डाइऑक्साइड जो नाइट्रोजन ऑक्साइड्स जो सल्फर ऑक्साइड्स जो मिक़दार घणो थी वियो हाणे मथे जेको हवा में पाणी मौजूदु आहे पाणी जा बुखार मौजूदु आहिनि त घणी कार्बन डाइऑक्साइड उन पाणी सां मिलंदी घणी सल्फर डाइऑक्साइड उन सां पाणी सां मिले थी घणी नाइट्रोजन ऑक्साइड उन पाणीअ सां मिले थी त इन घणी नाइट्रोजन ऑक्साइड ऐं सल्फर ऑक्साइड ऐं कार्बन डाइऑक्साइड जे मिलण जे करे छा थो थिए नाइट्रिक एसिड बि घणो थो ठहे सल्फ्यूरिक एसिड बि घणो थो ठहे ऐं तव्हांजो कार्बोनिक एसिड बि घणो थो ठहे हाणे इहो घणो एसिड जो ठहियो त उहो मींहं सां गॾु पोइ हेठि पवंदो मींहुं इहो जेको पवंदो उन में तेज़ाब घणा आहिनि तंहिंजे करे मींहुं थी वियो तेज़ाबी becomes more acidic हाणे जेको मींहुं आहे उहो वधीक तेज़ाबी थी वियो and its pH reduces to 4 ऐं उनजी pH जेका आहे क्लीन रेन जी नॉर्मल रेन जी आम मींहं जी pH हुई 5.6 खां 6 पर जीअं इहो गदलाइण वधीक थी वधीक तेज़ाब पैदा थियो वधीक मींहं सां हेठि पियो त इहो मींहुं जेको मथां हाणे पियो थो हाणे एसिड रेन आहे छो त हिनजी pH वञी 4 ताईं पहुती एसिडिक थी वियो thus acid rain is formed on dissolving acidic air pollutants such as sulfur dioxide and nitrogen dioxide by rain water हाणे असां ईअं चई सघूं था त एसिड रेन तॾहिं ठहंदो आहे जॾहिं मींहं में सल्फर डाइऑक्साइड ऐं नाइट्रोजन डाइऑक्साइड जहिड़ा एयर पॉल्यूटेंट्स जज़ब थी वेंदा आहिनि इफेक्ट्स ऑफ एसिड रेन हाणे असां तेज़ाबी मींहं जा असर पढ़ूं एसिड रेन ऑन सॉइल एंड रॉक्स लीचेस हेवी मेटल्स एल्यूमिनियम mercury, lead, chromium, etc. With it and discharges these metals into rivers and lakes. तेज़ाबी मींहुं मथां जीअं अचे पत्थरनि ते पवंदो त पत्थरनि मां जेके हेवी मेटल्स आहिनि एल्यूमिनियम लेड चीए जहिड़ा पारे जहिड़ा उन्हनि खे पाण सां गॾु कढियो वेंदो पत्थरनि मां ऐं वञी करे काथे नहरुनि में या डंडुनि में वञी उनखे उते वञी शामिल कराईंदो दिस वाटर इज़ यूज़्ड बाय ह्यूमन बीइंग्स फॉर ड्रिंकिंग पर्पज़ हाणे इहो ई पाणी इंसान पंहिंजे पीअण जे लाइ इस्तेमालु कंदो आहे these metals accumulate in human body to a toxic level इहे जेकी हेवी मेटल्स असां पीतासीं असांजे जिस्म में विया त असांजे जिस्म जे अंदरि ज़हरीली हद ताईं जमा थी वेंदा आहिनि on the other hand वरी ॿिए पासे खां aquatic life present in lakes also suffers because of high concentration of these metals ॿिए पासे खां इहे थींदो त जॾहिं नहरुनि में तलावनि में हेवी मेटल्स घणा जमा थी विया त उन नहरुनि तलावनि में मौजूदु जेका आबी जीवत आहे उहा पिणु सफ़र कंदी आहे especially high concentration of aluminum ions clogs the fish gills
ख़ासि तौर ते एल्यूमिनियम जो मिक़दार घणो जो पाणीअ में जमा हूंदो त मच्छी साहु खणंदी त हुनजी कलियुनि में एल्यूमिनियम जो इहो मिक़दार फासी पवंदो आहे। इट काज़िस सफोकेशन एंड अल्टीमेटली डेथ ऑफ फिश। ऐं छा थींदो, मच्छीअ जो साहु मुंझंदो ऐं मच्छी जेका आहे उहा मरण ताईं बि पहुचंदी आहे। Generally, the young of the most species are more sensitive to environmental conditions than adults. आमतौर ते जानदारनि जा जेके बचा थियनि था उहे बालगनि खां वधीक नुक़सान खाईंदा आहिनि। At pH 5, the most fish eggs cannot hatch. 5 pH जेकॾहिं वञी करे पहुती त मच्छियुनि जा आना ख़तम थी वेंदा, उहे तव्हांजा बचनि में तब्दीली कोन थींदा। At lower pH levels, some adults fish die. ऐं जेकॾहिं अञा pH घटिजी वई त खोड़ सारा जेके मच्छियुनि जा क़िस्म आहिनि, जेके बालिग हुजनि, मच्छियूं वॾियूं हुजनि, उहे बि मरी वेंदियूं। pH जेका आहे उहा तव्हां ॾिसो त एनिमल्स आहिनि ऐं उनजी क्रिटिकल pH ॾिनल आहे। स्नेल जेको आहे उहो pH 6 ते उहा क्रिटिकल हूंदी आहे, मरी सघे थो। असांजी क्रे फिश आहे 5.5 ते मरी सघे थी। मेफ्लाई आहे 5.5 ते मरी सघे थी। ट्राउट, सेलेमेंडर्स, पर्च, फ्रॉग्स आहिनि। फ्रॉग 4 pH ताईं यानी ज़िंदा रहंदो। क्रिटिकल pH अथसि 4। जीअं जीअं तेज़ाबी मींहुं वधंदो वेंदो तीअं छा थींदो त असांजे नहरुनि जी, तलावनि जी, ढंढुनि जी pH जेका आहे उहा रिड्यूस थींदी वेंदी। छो त इहो मींहुं जीअं अची करे पथरनि ते पवंदो, असांजे फसुलनि में पवंदो, उतां इहो थींदो थींदो वञी करे असांजे पाणीअ जे ज़ख़ीरनि में वञी पवंदो आहे, उते आबी जीवत खे पिणु नुक़सान पहुचाए थो। Some acidic lakes have no fish. जो तेज़ाबी नहरुनि में त मच्छी समूरी ख़तम थी वेंदी आहे। Even if a species of fish or animal can tolerate moderately acidic water, the animals or plants it eats might not. थोरो जो हितां ॾिसो त ही असांजी क्रिटिकल pH आहे न, या हिन खां थोरी pH मथे हुजे हिननि जी, लिटिल एसिडिक हुजे हिननि जे लाइ, ही ज़िंदा रही वञनि जानदार, पर पोइ बि इहे मरी वेंदा। छो त जेको गाहु आहे, जंहिं शयुनि खे खाइनि था, उहे उन pH खे सर्वाइव न आहिनि करे सघंदा। उहे जो ख़तम थी वेंदा त अल्टीमेटली हे बि मरी वेंदा। फॉर एग्जाम्पल, frogs have a critical pH around 4, but the mayflies they eat are more sensitive and may not survive pH below 5.5. हाणे ॾेडर जो मिसाल वठूं त pH 4 ताईं उहो ज़िंदा रही सघे थो, क्रिटिकल अथसि पर ज़िंदा रही सघे थो। पर ॾेडर जो खाधो छा आहे? मेफ्लाई। हाणे इहा किथे मरंदी? 5.5 खां pH हेठि वेंदी, 5 ताईं पहुती त हीअ ख़तम थी वेंदी। हाणे 5 ते pH पहुती त हीअ जो ख़तम थी वेंदी, त ॾेडर 5 वारी pH ते ज़िंदा कीअं रहंदो? छो त हुनजो खाधो ख़तम थी वियो। नंबर ॿियो नुक़सान इहो आहे त एसिड रेन अटैक्स द कैल्शियम कार्बोनेट प्रेजेंट इन द मार्बल एंड लाइमस्टोन ऑफ बिल्डिंग्स एंड मॉन्यूमेंट्स। मुजस्मनि ऐं इमारतुनि में मौजूदु कैल्शियम कार्बोनेट तेज़ाबीअ सां मींहं सां रिएक्शन कंदो आहे। Thus, these buildings are getting dull and eroded day by day. इन जे करे इमारतूं ऐं मुजस्मा जेके आहिनि उहे ॾींहं ब ॾींहं फिटनि था पिया ऐं ॻरनि था पिया। मार्बल जेका आहे उनजे अंदरि कैल्शियम कार्बोनेट मौजूदु हूंदो आहे। मथां तेज़ाबी मींहुं पवंदो त तेज़ाबी मींहुं कैल्शियम कार्बोनेट सां रिएक्शन कंदो ऐं उन रिएक्शन जे करे छा थो थिए त कैल्शियम कार्बोनेट जेका आहे उहा टुटे थी, ख़तम थी थिए, त मार्बल जेका आहे उहा पंहिंजो कलर छॾींदी वेंदी आहे, फिटंदी वेंदी आहे ऐं मुजस्मा जेके ठहियल आहिनि पथर मां उहे पिणु ख़तम थियनि था, ॻरनि था पिया। इफेक्ट इहो आहे त एसिड रेन इंक्रीज़िस द एसिडिटी ऑफ द सॉइल। तेज़ाबी मींहुं जीअं अचे करे हेठि पवंदो त धरतीअ जी pH बि जेका आहे उहा एसिडिक थींदी। Many crops and plants cannot grow properly in such soil. खोड़ सारा फसल ऐं ॿूटा एसिडिक ज़मीन में ग्रो न आहिनि कंदा, वाध विझ न आहिनि करे सघंदा। It also increases the toxic metals in the soil. ऐं तेज़ाबी मींहं जे बारे में असां इहो पढ़ियोसीं त उहो ज़मीन में छा कंदो त जेकी हेवी मेटल्स आहिनि, टॉक्सिक मेटल्स आहिनि, उन्हनि जी कंसंट्रेशन खे वधाईंदो आहे। पथरनि मां लीच करे ज़मीन में जीअं जज़ब थींदो त उन्हनि में उहे जेके हेवी मेटल्स खणी आया उहे ज़मीन में बि जज़ब थी वेंदा। दैट पॉइज़न द वेजिटेशन। इहे सब्जियुनि वग़ैरह खे ज़हरीलो बणाए छॾनि था। इवन ऑल ट्रीज आर अफेक्टेड ड्यू टू एसिडिटी ऑफ सॉइल। पुराणा जेके वॾा वण आहिनि उहे पिणु ज़मीन जी एसिडिटीअ जे करे असरअंदाज़ थींदा आहिनि, मुतासिर थियनि था। देयर ग्रोथ इज़ रिटार्डेड। उन्हनि जी वाध विध जेका आहे बंदि थी वेंदी आहे। दे गेट ड्राई एंड डाई। उहे ख़ुश्क थी वेंदा आहिनि ऐं उहे मरण लॻंदा आहिनि। नंबर चोथों एसिड इफेक्ट इहो आहे त एसिड रेन डायरेक्टली डैमेजिस द लीव्स ऑफ ट्रीज एंड प्लांट्स, thus limiting their growth. एसिड रेन जीअं ई डायरेक्टली अचे करे ॿूटनि ते पवंदो त पहिरियों ई उन्हनि जा पन साड़े छॾींदो। हाणे पन जो सड़ी विया त उहो खाधो कीअं ठाहिनि? तंहिंजे करे ॿूटा ऐं वण जेके आहिनि उहे पंहिंजी वाध विझ न आहिनि करे सघंदा। डिपेंडिंग अपॉन द सीवियरिटी ऑफ द डैमेज, प्लांट्स ग्रोथ कैन बी हैम्पर्ड। हाणे इहो ॿूटनि जी वाध विझ जेका रोकथाम थिए थी उनजो दारो मदार इन ते आहे त ॿूटनि खे नुक़सान केतिरो थियो आहे, एसिड रेन केतिरो पियो आहे।
Plants' capability to resist cold or diseases reduces and ultimately they die as shown in figure. ॿूटा जेके आहिनि एसिड रेन जे करे मुतासिर जो थियनि था त उहे कमज़ोर थी वेंदा आहिनि, तंहिंजे करे उहो कंहिं बि थधि सां या बीमारी जेका उन्हनि खे लॻे थी उन सां मुंहुं ॾियण जे क़ाबिल न आहिनि रहंदा, छो त उन्हनि जो अंदरियों पंहिंजो इम्यून सिस्टम जेको आहे, क़ुवत मुदाफ़ियत जेका विढ़ण जी आहे, उहा पिणु उन्हनि जी घटिजी वेंदी आहे, मिनिमाइज़ थी वेंदी आहे. At high elevations, acidic fog and clouds might strip nutrients from trees' foliage, leaving them with brown or dead leaves and needles. मथां ते जेके ॿूटा मौजूदु आहिनि उते एसिड रेन अचे करे जेॾी महिल जो पवे थो त उन एसिड रेन जा फोग ठही पवंदो आहे, धुंध ठही पवंदी आहे, उन जा ककर ठही पवंदा आहिनि. उन जे करे ॿूटनि जा जेके गोंच थियनि था, नंढा नंढा पन थियनि था, उन्हनि में जा त खोराकी जुज़ा बि इन एसिडिक फोग जे करे या एसिडिक क्लाउड्स जे करे उहे निकिरी वेंदा आहिनि. ऐं पोइ ॿूटा जेके आहिनि उहे तव्हांखे या त सुहिन वांगुरु उन्हनि जा पन नज़र ईंदा ऐं उन्हनि जा पन जेके आहिनि उहे तव्हांखे डेड नज़र ईंदा, नासी थी वेंदा आहिनि. द ट्रीज़ आर देन लेस एबल टू एब्जॉर्ब सनलाइट. अहिड़े नतीजे में उन्हनि जा पन जो ख़तमु थी विया, रड़ूं वञी बचियूं, कंडा वञी बचा, त पोइ उहे सिज जी रोशनी खे जज़ब छा में कनि, विच मेक्स देम वीक एंड लेस एबल टू विदस्टैंड फ्रीजिंग टेम्परेचर्स. सिज जी रोशनी खे जज़ब कोन करे सघंदा, इन जे करे पोइ थधि में उहे सर्वाइव न आहिनि करे सघंदा ऐं उहे डेड थी वेंदा आहिनि. ह्यूमन हेल्थ, इंसानी सिहत ते एसिड रेन जो कहिड़ो असर आहे? वॉकिंग इन एसिड रेन और इवन स्विमिंग इन अ लेक इज नो मोर डेंजरस टू ह्यूमन्स देन वॉकिंग और स्विमिंग इन नॉर्मल रेन और लेक्स. तेज़ाबी मींहं जे हेठां जेकॾहिं को माण्हू घुमे थो या उन में तरे थो त इहो को एॾो वॾो नुक़सानकार कोन्हे को. आम मींहं में जीअं माण्हू घुमंदो आहे या ढंढुनि में तरंदो आहे, इहो इन वांगुरु ई आहे. However, when the pollutants that cause acid rain, sulfur dioxide and nitrogen oxides as well as sulfates and nitrate particles are in the air, they can be harmful to humans. पर जेकी पॉल्यूटेंट्स जिन जे करे एसिड रेन ठहंदो आहे, मिसाल जे तौर ते सल्फर ऑक्साइड्स या नाइट्रोजन ऑक्साइड्स, उहे ऐं सल्फेट या नाइट्रेट जा पार्टिकल्स आहिनि, जेकॾहिं उहे हवा में मौजूदु आहिनि त पोइ इहे इंसानी सिहत जे लाइ नुक़सानकार थी सघनि था. They are sulfate and nitrate particles that people can inhale into their lungs, resulting disorders of heart and lungs. उन्हनि जा जेके सल्फेट या नाइट्रेट पार्टिकल्स आहिनि, माण्हू जॾहिं साह खणंदो त उनजे साह जे ज़रिए फिफड़नि ॾे वेंदा, फिफड़नि मंझां रत में वेंदा ऐं ईअं दिलि या फिफड़नि जा डिसऑर्डर्स जेके नुक्स उहे पैदा करे सघनि था. असांजो जेको लेक्चर पुॼाणी ते पहुचे थो, वरी हाज़िर थींदासीं नए लेक्चर सां गॾु. तेसिताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल.